तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। शहीद नाज़िम जोखियो जी घरवारी शीरीन जोखियो सिंध हुकूमत ऐं पुलिस मां इंसाफ़ जी उमेद लाइ वेठी। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां इंसाफ़ जो मुतालबो करे छॾियो। ख़बर मूजिबि शहीद नाज़िम जोखियो जी घरवारी शीरीन जोखियो चयो त मुंहिंजे वर जे क़त्ल केस में घुर्बल जवाबदारनि मां कुझु अञा बि आज़ादु आहिनि। सिंध हुकूमत ऐं पुलिस मां इंसाफ़ जी उमेद थींदे न पई ॾिसां। शहीद नाज़िम जे क़त्ल केस ते सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस ऐं सिंध हाई कोर्ट मूंखे इंसाफ़ ॾियारीनि। मीडिया सां ॻाल्हाईंदे शीरीन जोखियो चयो त सिंध हुकूमत जा अहम अॻुवान तोड़े पुलिस ऑफिसर असांखे इंसाफ़ ॾियारण जूं ख़ातिरियूं न कराए रहिया आहिनि, पर हिन वक़्त ताईं केस में ॼाणायल अहम जवाबदार नियाज़ जोखियो खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। हिन चयो त मुंहिंजे वर खे साज़िश ते सरदार जाम अब्दुल करीम जोखियो ऐं संदसि भाउ अवैस गुलाब जोखियो पंहिंजे बंगले ते घुराए वेश्याणो तशदुद कयो। इन समूरे वाक़े में नियाज़ जोखियो ऐं सालार जोखियो बि मुलविस आहिनि। हिन चयो त फरियादी ऐं मुंहिंजे ॾेर अफ़ज़ल जोखियो खे दॿाउ विझी केस तां हथु खणायो बि वञे, पर मां पंहिंजे मुड़ुस जे खून सां इंसाफ़ ॾिसणु घुरां थी। शीरीन जोखियो चयो त कुझु बाअसर राजूनी ज़रिए मसइलो हल कराए जी कोशिशि करे रहिया आहिनि, पर उन्हनि जे हरबनि में आऊं न ईंदुसि। मूंखे सिर्फ़ु सुप्रीम कोर्ट ऐं मुनसिफ़ जजनि मां ई इंसाफ़ जी उमेद आहे। इन खां मुतालबो थी करियां त बेरहम कातिलनि खे कानून जे मुताबिक़ सज़ा ॾिनी वञे। कोर्ट को ये अपील है कि मेरे साथ इंसाफ किया जाए, मुझे ना इंसाफ मिला जाए, मेरी बच्चियों को इंसाफ किया जाए। सुप्रीम कोर्ट से मुझे बोलना भी नहीं आ रहा, मुझे पता ही नहीं था किस तरह बोलना चाहिए। मुझे मजबूरी में यहाँ आना पड़ा है। मेरा मियाँ इतना शना, मैंने कभी बाहर निकल के मर्दों से बात की इस तरह, आज मुझे मजबूरी में आना पड़ा है। सिर्फ बहुत इतनी बड़ी मजबूरी, मेरे मियाँ का इंसाफ चाहिए मुझे मेरे मियाँ का। नाज़िमुद्दीन जोखियो मेरा दिलेर था, शेर था, शीर था। गीदड़ों ने मार डाला उसको, वो लोग गीदड़ थे, वो लोग शेर थोड़ी थे। शेर तो वो था, डट किया था, कह रहा मैं मुकाबला। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ दाबेची।